दोस्तों जग मशहूर शहर स्वीडन जो सामुंडी बेटे जो किनारो मालमो नंढड़ो पर तमामु बहितरीन ख़ूबसूरत शहर आहे। घुमण जे हवाले सां इलाही सुठियूं शयूं आहिनि हिते। हिन इलाइक़े जो नालो जेको आहे उहो आहे कार्लसगेटन। दोस्तों ये मालमो शहर जो स्वीडन आहे उन जी ट्रेन स्टेशन आहे। तमामु ख़ूबसूरत ट्रेन स्टेशन आहे। हुन जे अंदरि वञण जो रस्तो सॼो शीशे जो स्ट्रक्चर ठहियलु आहे। ये ट्रेन स्टेशन मालमो में ट्रेन जा टाइम नंढड़ी मार्केट ठहियलु आहे। माण्हू पैसेंजर वेठा आहिनि पंहिंजे सफ़र ते वञण लाइ। दोस्तों ये मालमो ट्रेन स्टेशन जो अंदर वारो हिस्सो आहे जिते ट्रेनूं बीठियूं आहिनि मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में वञण लाइ। ख़ूबसूरत क़िस्म जी डिज़ाइन वारी इंजन ऐं कंफर्टेबल ट्रेनूं। Central train station Malmo. That's the same taxi from yesterday. हिते नंढा वॾा सभई साइकिलनि ते वेंदा आहिनि, चाहे नौकरी वारा हुजनि या कारोबारी माण्हू हुजनि। ॾिसो पुराणे स्टाइल जी बिल्डिंग उनमें आहे। फिर असां मालमो शहर जे टूर ते निकितल आहियूं। हिस्टोरिकली ही शहर कंहिं ज़माने में डेनमार्क जो हिसो हूंदो हुयो, पर 1200 में ही शहर तक़रीबन वजूद में आयो 1200 AD में ऐं 1648 जे लॻभॻि चयो थो वञे त हिननि को ठाह कयो ही डेनमार्क मां निकिरी करे स्वीडन जो हिसो बणियो। काफ़ी हिस्टोरिकल शहर आहे। हिन शहर जी ॿी ही ख़ूबी आहे त ही डेनमार्क जो कोपेनहेगन ऐं स्वीडन खे मिलाइण वारो जेको पाणी जे अंदरि ऐं पाणी जे ॿाहिरि ओरेसंड ब्रिज नाले सां ठहियलु आहे, जेको ॿिनि मुल्कनि खे पिणु मिलाए थी। तक़रीबन 35 मिनट जी ट्रेन जी जर्नी ऐं तक़रीबन 45 मिनट जी कार जी जर्नी जेकी गॾु न थींदी। हेॾां ॾिसो त शहर जे विच में पाणी जो केनाल, शहर जो सिटी हॉल, ऑफिसूं ठहियल आहिनि हिननि शीशेनुमा बिल्डिंगनि में। ही दोस्तों मालमो यूनिवर्सिटी, हिते दुनिया मां परे परे माण्हू पढ़ण ईंदा आहिनि। तव्हांखे टे शयूं लाॻे थो ॾेखारियां। ही मालमो शहर जे विच मां गुज़रण वारो पाणी जो वहाउ ऐं उन खां पोइ ही साम्हूं मालमो यूनिवर्सिटी जग मशहूर उन जो कैंपस ऐं साम्हूं वञो त तव्हांखे राति जे टाइम ते रोशनी ॾियण लाइ लाइट हाउस जो हिन शहर खे जहाज़ खां आगाह करे थो। उन खां पोइ वरी हेॾां अचो त तव्हांखे मालमो
ये सेंट्रल ट्रेन स्टेशन साम्हूं शीशे पंहिंजो गाड़ी सरन वारी ऐं हुन सां गॾोगॾु गोलाई वारी बिल्डिंग सेंट्रल स्टेशन जेका स्वीडन खे डेनमार्क खे बि कनेक्ट करे थी। उन खां पोइ हेॾां अचो त तव्हांखे मालवो जो टाउन हॉल जेकी दौर में गॾिजाणी थींदियूं हूंदियूं हींअर ऑफिस जो जे तौर ते इस्तेमालु थिए थी। हिन शहर जी ख़िदमत करण लाइ हिन जो ऑफिस आहे अंदाज़े तौर ते मां ॿुधायां पियो। ऐं हेॾां अचो त ॿी कमर्शियल बिल्डिंग आहे वुड हार्सलो होम जे नाले सां जेका ज़ेर तकमील आहे। पुराणी बिल्डिंग आहे पर हाणे मरम्मत हले पई। हाणे अचो त थोरो इन शहर जो वॉकिंग टूर करे वठूं। ही जेको जहाज़ बीठो आहे मालमो शहर जे विच में 1894 में ठहियो जंहिंमें बर्तानिया जी झंडे जे हेठां लिखियलु आहे 19th सेंचुरी में को मालमो कोपनहेगन जो जॾहिं हिसो त फेरी सर्विस हलाइण लाइ आइस जे करे फेरी सर्विस बंदि थी वई ऐं आइस ब्रेकर खपे पियो जेको बर्फ़ पिटाइण लाइ। पोइ ही जहाज़ गालवन हिननि सप्लाई कयो बोर जे नाले सां। मालमो ऐं कोपनहेगन जे दरमियान में बर्फ़ खे टोड़ण जो कमु कयो जीअं फेरी सर्विस हली सघे। माना काफ़ी हिस्टोरिकल जहाज़ आहे ऐं बर्तानिया जो यानी अंग्रेज़नि जो वॾो रोल रहियल आहे हर दौर में। हितां जी ब्रिज मालमो शहर मां गुज़रे पई ऐं उन सां गॾु लाइट हाउस ठहियलु आहे। तमामु ख़ूबसूरत शहरनि मां हिकु शहर आहे मालमो स्वीडन जो। साम्हूं घर में लॻंदा वॾा बहरी जहाज़ बीठा आहिनि। साम्हूं समुंड जो खुलियल हिसो शो नज़र अचे पियो। असां हींअर मालमो स्वीडन जे शहर में जेका मुख़्तलिफ़ ब्रिज ठहियल आहिनि जॻह जॻह ते उन हिकिड़े ब्रिज मां गुज़री रहिया आहियूं। पाणी जो कलर को ख़ासि साफ़ सुथिरो कोन्हे अलबत्ता जीअं समुंड जो पाणी थींदो आहे तीअं आहे। स्मेल वग़ैरह कोन्हे बीठल कोन्हे पाणी रवां दवां यानी अचे वञे पियो। सामने बिल्डिंग जो नालो लिखियल पियो अचे स्टोरी बिल्डिंग या अच्छा नालो आहे स्टोरी होटल। इन काफ़ी सुठी होटल नज़र अचे पई। स्टूडियो मथे लिखियल आहे हेठि स्टोरी होटल लिखियल आहे। थी सघे त ॿ होटलूं हुजनि हिकु बिल्डिंग जे अंदरि। साम्हूं फिन लाइन्स जहाज़ बीठो आहे उन सां गॾु टे साइन वारो बीठो आहे। लंगर अज़ान करण वारो लोह जो हिसो निशानी तौर ते हयो अथनि हिते। बेहतरीन पुरसुकून शहर